बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह साईं जे नाम सां शुरू जेको मेहरबान ऐं निहायत ई बाझारो आहे। वोए वोए कंदी वत मतां वोए विसारे रंदन मथां रत हार तपसी पोत। अॼोकी हिन तकरीब जी सदारत जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि लाड़काणे जे दरिया जे कप ते चीकी मिट्टीअ मां जनम वठंदड़ सिंधी गीत जो ख़ूबसूरत शाइर जेको भली त सकरन जे नंढड़िन हिटिन में मौजूद हुजे पर असां उनखे पाण खां परे नाहे भायूं। तव्हांजूं भरपूर ताड़ियूं साईं मीर मोहम्मद पीरज़ादो। खूबसूरत तकरीब जो मेहमान ख़ास सहाफ़त जी दुनिया जो बेबाक जाखोड़ी ऐं खाहोड़ी किरदार जंहिं सिंध मां खूबसूरत हीरा ॻोल्हे लधा आहिनि ऐं आउं त ईअं सम्झंदो आहियां त जेको पहिरियों बैत मूं पढ़ियो हुयो मूं से ॾिठा मां जनी ॾिठो पिरनि खे अहिड़ो ई भिटाई जो किरदार जिनके ॾिसण खां पोइ असांखे पंहिंजा महबूब यादि अची वञनि था। तव्हां असां सभिनी जे दिलनि में रहंदड़ सिंध जी सहाफ़त जो खाहोड़ी बेबाक ऐं ॻोल्हाऊ नौजवान सहाफ़ी ऐं प्यारो दोस्त मोहतरम निसार खोखर खे गुज़ारिश आहे त तव्हांजे भरपूर ताड़नि में अॼोकी तकरीब जो महिमान ख़ासि थी अचे। कामरेड शोभे चवाणी त नौजवान पंहिंजे लफ़्ज़नि में हूंदो आहे अछनि वारनि ऐं झुरियल चेहरे जे गुंजन सां न, जंहिंजा लफ़्ज़ जवान आहिनि उहो नौजवान आहे। अॼोकी हिन तकरीब में महिमाननि सां गॾु
असां त ईअं चऊं त हिन महफ़िल जो घोट जेको पोरियो न करे हां त असीं हींअर गॾु न थियूं हां। तव्हांजो भरपूर ताड़ियूं हिन किताब जो ख़ालिक, सहाफ़ी, शाइर ऐं लेखक मोहतरम इकरार पीरज़ादो खे गुज़ारिश आहे त तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में महिमाननि सां अची वेहे। इकरार पीरज़ादो। ऐं हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत असांजो महिमान असांजे विच में असांजो प्यारो दोस्त वेठो आहे, इख़लाक़ जोखियो। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में साईं इख़लाक़ जोखियो खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे ऐं महिमाननि सां गॾु वेहे। असांजो ॿियो ख़ासि महिमान उहो बि सकरंड खां कही असां वटि पहुतो आहे ऐं सिंधी गीत जो ॾाढो प्यारो नालो आहे। तव्हांजो भरपूर ताड़ियूं मोहतरम माणिक मल्ला खेसि गुज़ारिश आहे त मथे स्टेज ते अचे। ऐं हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत असांजो महिमान, हिन ई महफ़िल जो ख़ासि महिमान, सिंधी फिक्शन में सिंधी कहाणी ऐं संदसि ताज़ो आयल नावल जंहिं सिंधी अदब में पंहिंजी जाइ विलारी आहे। खेसि मञता मोट ऐं सुञाणप त अॻ में ई संदसि कहाणियुनि जे किताबनि ॾिनी हुई, पर संदसि नावल हींअर सिंधी अदब जे पढ़ंदड़नि जी जेका बुख पूरी कई आहे, उन ख़ूबसूरत सर्जणहार ऐं नवाब शाह जे थधियुनि शामुनि में वक़्तु गुज़ारींदड़ असांजो प्यारो दोस्त तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में मुनवर सिराज हिन महफ़िल जो ख़ासि महिमान खेसि गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे। अॼोकी तक़रीब जे आजाणे लाइ सिंधी अदबी संगत शाख डोकरी जो सेक्रेटरी आहे मोहतरम हाकिम मंगी। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में खेसि गुज़ारिश आहे त अचे ऐं दोस्तनि जा थोरा बणे। तव्हांजो भरपूर ताड़ियूं साईं हाकिम मंगी। अणकी अयां न थिए की परोड़े कोन, सची जहिड़ी सोन मोह न लॻे माण्हू। मानवारा साथियो, हिन प्रोग्राम में शरीक सभिनी दोस्तनि ख़ासि तरह परे खां कही आयल साथियुनि जो ऐं सिंधी अदबी संगत शाख डोकरी ऐं राइटर्स क्लब लाड़काणो पारां दिलि जे गहराइनि सां थोराए थो आहियां। इन्हनि दोस्तनि जो ख़ासि तरह थोराए थो आहियां जेकी दोस्त इकरार पीरज़ादे जे किताब जिनसी लऊं लागी ते पेपर पढ़ंदा ऐं सॼे किताब जो निचोड़ कढी अदब जी दुनिया में हिन किताब जे कद काठ ऐं इफ़ादत ते पंहिंजा राया ॾींदा। इकरार पीरज़ादो अदीब, शाइर, भिटाई शुनास, कहाणीकार आहे। हिन जेतिरो बि लिखियो आहे ॾाढो सुठो लिखियो आहे। बल्ले जी जिथे इश्क, भिटाई, शाइरी, इनकलाब, सूफियज़म, मस्ती, राग वेराग ऐं सहाफ़त जे समुंड जा वहुकरा मुसलसल वहंदा रहिया आहिनि। अहिड़े माहौल में इकरार जनम वठी परश वरिती। संदसि लिखड़नि में अहिड़े माहौल जो परतो चिटो नज़र अचे थो। इकरार जे हिन किताब जिनसी लऊं लागी जा किरदार जिन खे हिन अखियुनि सां ॾिठो, ज़हन सां परखियो ऐं दिलि में जायूं ॾिनियूं, से सभु हेठे ऐं विचोले तबिके जा किरदार आहिनि। बिना रख रखाव जे उन्हनि मिटी हणनि किरदारनि खे हू पंहिंजे सघारे कलम सां असां आॾो पेश करे थो। हिन जा किरदार सादड़ा, सबाझड़ा, लाहूती, चरिया खरिया भल हुजनि, पर संदन अंदर उजरो ऐं मन मोहबतूं वंडण लाइ आतो आहे। इंसानियत सां प्यार संदन नसबुल ऐन आहे। इंसानियत सां प्यार संदन नसबुल ऐन आहे। इकरार मेल शाउनिज़म जो शिकार थियण बिना मासी परी ऐं नानी नाज़ीअ जहिड़ा सघारा किरदार बि हिन किताब में शामिल कया आहिनि। इन खां अलावा किताब में शाइर, अदीब, इनकलाबी ऐं समाजी वर्करनि जा किरदार, समाज जा बाशऊर ऐं बरजस्ता किरदार आहिनि। हिन किताब में
हिक माल्हा वांगुरु पोइ पेश करे थो। इक़रार ते संगत ॾोकरीअ खे गुरूर आहे ऐं असांखे संदसि ते नाज़ आहे। वॾी महिरबानी। हाणे आउं किताब जी महूरत जे तक़रीब में महिमाननि सां गॾु शरीक थियण जे लाइ हिन ई किताब जा कुझु किरदार असांजे विच में मौजूदु आहिनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में उन्हनि खे दावत ॾींदुसि त उहे किताब जी महूरत में महिमाननि सां गॾिजी किताब जी महूरत कनि। मोहतरम लुत्फ़ पीरज़ादो, जानीअड़ो सिंधी, गुलाब पीरज़ादो, इन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में जिनसी लऊं लागी जा जीअरा जागंदा किरदार जेकी महिमाननि सां गॾु तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में किताब जी महूरत कंदा। ऐं वेठल महिमाननि खे बि गुज़ारिश आहे त उहे अचनि ऐं किताब जी महूरत तव्हांजे साम्हूं कनि। तव्हांजूं भरपूर ताड़ियूं इक़रार पीरज़ादे जो पोरियो जिनसी लऊं लागी उन किताब जा किरदार ऐं अॼोका महिमान किताब जी महूरत करे रहिया आहिनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में महिमान पंहिंजी निशस्त ते वेहंदा ऐं असीं थोराइता आहियूं साईं लुत्फ़ पीरज़ादो, जानीअड़ो सिंधी ऐं गुलाब पीरज़ादो जो जिन महिमाननि सां गॾिजी किताब जी महूरत में शरीक थिया। इक़रार पीरज़ादो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन आहे। असीं त संदसि ज़बान ते सदाई भिटाईअ जो विर्द ॿुधो आहे। कंहिं प्रोग्राम जी तक़रीब हुजे या कंहिं बि किताब जी महूरत हुजे, पाण कंपेयर हुजे या मुक़रर, हर हाल में संदसि ज़हन ते भिटाई छायल रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो भिटाई जे इश्क हुन खां सिंध जे अहिड़नि किरदारनि खे ॻोल्हे उन्हनि ते लिखरायो आहे। सो असीं इन मौक़े ते इक़रार पीरज़ादो खे तमामु घणी मुबारकबाद ॾियूं था त हुन जे पोरे जो अॼु ही महूरती प्रोग्राम रचियो वियो आहे। संदसि हिन किताब ते पंहिंजा राया रखण जे लाइ असांजी महफ़िल में सिंध जा ॾाढा ख़ूबसूरत नाला मौजूदु आहिनि जेके संदसि इक़रार जे पोरे ते अॼु पंहिंजो ख़्यालु असां सां वंडींदा। ऐं सभ खां पहिरियां गुज़ारिश कयां थो पंहिंजी महफ़िल में वेठल असांजो ख़ूबसूरत तख़लीक़ात सैयद गदा हुसैन शाह खे त तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में जिनसी लऊं लाॻीअ ते पंहिंजा ख़्याल वंडे। तव्हांजूं भरपूर ताड़ियूं सैयद गदा हुसैन शाह। लिखण ज़िंदगी, ज़िंदगी कीअं छॾिजे, पढ़ण बंदगी, बंदगी कीअं छॾिजे, ॾुखे में ॾुखियो इश्क अखरनि जो उस्ताद, रखी दोस्ती पोइ दोस्ती कीअं छॾिजे। अहिड़े ई अखरनि जे आशिक़, सिंधी ॿोलीअ जे नब्ज़ शनास, भिटाईअ जे पारखू ऐं पंहिंजे दिलरबा दोस्त इक़रार पीरज़ादे जे किताब जनसी लऊं लागी जी हिन महूरती तक़रीब में आयल सभिनी दोस्तनि खे भिटाईअ जे हिन बैत सां भलीकार चवां थो त अलाह अचनि उहे जन ॾिठे मन सरो थिए, गोली थिया गुलबू जे सुञाणा साथ धणी। इक़रार खे साहिब किताब थियण ऐं सिंधी अदब जे खेतर में अहिड़ी शाहकार नसरी तख़लीक़ सां एंट्री ॾियण ते दिली वाधायूं ॾियां थो। इन साथ जे सरवाण मोहतरम अली हसन चांडियो ऐं शायदि मसरूर पीरज़ादो मौजूदु कोन आहे, खे बि मुबारकबाद पेश कयां थो जन हिन चिलवले माण्हू जी किताब खे शाया कराइण में वाकई नी निभायो आहे। हिन किताब जे मां लिखंदड़ सिंध जे जिदत पसंद निहायत ख़ूबसूरत कहाणीकार मोहतरम साईं मुनवर सराज खे बि ख़राज तहसीन पेश कयां थो जन थोरनि लफ़्ज़नि में निहायत जामियो ऐं जानदार महाग लिखी हिन किताब जी ख़ूबसूरती में इज़ाफ़ो कयो। मां जॾहिं कावश दुनिया में हिन किताब ते मुख़्तसर रिव्यू लिखियो जेको तबसरो न बल्कि हिकु मोहबत भरी भेटा हुई त साईं इक़रार नाराज़ थी पियो ऐं चवण लॻो त अव्हां त रुॻो मुनवर सराज खे कोट कयो आहे। तॾहिं मूं हथ ॿधी अर्ज़ु कयो त बाबल साईं मुनवर सराज अव्हां जे किताब जो को हिकिड़ो पहलू छॾियो हुजे त उन ते मूं जहिड़ो को अनाड़ी लेखक पंहिंजे तरफ़ां तबाह आज़माई करण जी कोशिशि करे।
छो त महाग में सॼे किताब जो निचोड़ समायल आहे, जेको पढ़ण खां पोइ माण्हू सॼे किताब जो सरसरी सैर करे वञे थो ऐं पोइ सॼो किताब पढ़ण लाइ उत्साह पैदा थिए थो। बहरहाल साईं मुनवर सिराज जे मोहब्बत, मन जी सचाई ऐं बारीकबीनी सां हिन किताब जो पुरमगज़ महाग लिखियो आहे। उन जी जेतिरी बि तारीफ़ कजे उहा घटि आहे ऐं शायदि ईअं को ॿियो न लिखे हा। आउं साईं मुनवर सिराज खे तबसुम जे हिन शेर सां भेटा पेश कंदुमि त ज़रूरी नाहे त को साल महीना सोचे, ज़रूरी नाहे त को साल महीना सोचे, कंहिं संग तराश जे तेशे जो ताव काफ़ी आहे, जंहिं शाहकार लाइ तय आहे त सरजणो आहे, उन ई तखलीअ लाइ हथ जो शौक़ काफ़ी। इहो सच आहे त शाहकार लिखणियूं कंहिं किताब जूं मोहताज न आहिनि हूंदियूं। ईअं त दुनिया जहान जूं लाइब्रेरियूं अनेक लेखकनि जे किताबनि सां भरियूं पियूं आहिनि, पर हर साहिब किताब माण्हू न वॾो लेखक थी सघे थो, न ई अवामी सतह जी मञता हर लेखक जे नसीब में अचे थी। माण्हुनि जे दिलनि ते राज इकरार जहिड़ा यगाना लेखक ई करे सघनि था, जेकी पाण बि मिटी हणा माण्हू हुजनि था ऐं उन्हनि मिटी हणनि माण्हुनि जा सचा तर्जुमान बि हुजनि था। बेशक इकरार जो किताब को साइंसी या तहकीकी किताब त न आहे, पर एक तारीखी डॉक्यूमेंट जरूर आहे। अगर इन किताब के मुंहिंजे दड़े जे लोक किरदारनि जी इंसाइक्लोपीडिया चइजे त इन में को भी वधाउ न थींदो। उन इंसाइक्लोपीडिया में बकोल साईं मुनवर सिराज जे त इकरार जा खाका ॼण त अल्फ लेलवी दास्तान आहिनि ऐं हर एक किरदार पुरसरारत जो पर्दो हटाए वक्त जे उमास मां निकरी लफ्ज़न जी चांड्रोकी में निर्वार थी चमकी पियो आहे। साईं वधीक लिखे तो त इकरार जो ही किताब अहिड़ो आहे जहिड़ो वीरू तार दरिया, जहिड़ो सावण जो बना बोड़ मींह, जहिड़ी जाबलू नहीं। वाह वाह, छा त भेटा आहे। बिलाशक बलड़े जी उन जे आसपास जे लोक किरदारनि ऐं अवामी शख्सियतुनि ते लिखियल खाकनि जे हिन किताब में सिंध जी तहज़ीब, सकाफ़त, लोक ॾाहप ऐं लोक रिवायतनि जा सभई रंग निमाया नज़र अचनि था। लेखक जंहिं सादगी ऐं सचाईअ सां उन्हनि किरदारनि जो ज़िक्र कयो आहे, उन मां ईअं पियो महसूस थिए ॼण किरदार पाण ॻाल्हाइनि पिया। लेखक जी रोमांटिक तहरीर जी उसनाकी उन्हनि किरदारनि जी ॼण त मुसवरी पई लॻे, छो त हिन न सिर्फ़ किरदारनि जी समाए हयात खे जीअं जो तीअं बग़ैर कंहिं रख रखाव जे बयान कयो आहे, बल्कि निहायत तख़लीक़ी अंदाज़ में के मुसविर जीअं पंहिंजे कलम जी नोक सां उन्हनि जा नक्शो निगार ठाहे उन्हनि में हसीन रंग भरे चिट बि चिटिया आहे। इहो ई सबबु आहे जो पढ़ंदड़ जॾहिं उन किताब खे हथ में खणे थो त उन ते सहर तारी थी वञे थो ऐं उहो उन्हनि किरदारनि खे मुकमिल पढ़ण खां सवाइ रही नथो सघे। आफ़तुनि जे हिन दौर में जिते मोहब्बतनि जो ॾुकार हुजे, अमुन, भाईचारो, रवादारी, मेठ मोहब्बत, सहप ऐं सचाई कंहिं ॾुराए ॾेह जा पखी बणिजी वञनि, अहिड़े अफ़रा तफ़री जे आलम में अहिड़नि अणलब किरदारनि ते लिखियल खाकनि जो ही किताब न सिर्फ़ असलूकी सिंध जो तारीफ़ आहे, बल्कि असां सभिनी लाइ वॾी आथत ऐं उत्साह पिणु आहे। किताब जे किरदारनि जी ज़िंदह दिली, बेबाकी, बहादुरी, मोहब्बत, सखावत, सचाई, मेहमान नवाज़ी ऐं मज़ाह जा किस्सा पढ़ी कॾहिं बेसाख्ता अखियुनि में लुढ़क तरी अचनि था त कॾहिं लबनि ते टहक। सच त इकरार जो ही किताब सिंध जो शेर आहे, जंहिंमें मारीअ जी साणे लाइ सिक बि आहे त ससुईअ जा सूर बि, मूमल जा माणा बि, त राणे जूं रमज़ूं बि। हिन किताब में भिटाईअ जे तंबूरे जी तमार बि आहे त सचल जी सरमस्ती ऐं हक़ मौजूद सजा मौजूद जूं सदाऊं बि। हिन किताब में अनल हक़ जा मंसूरी नारा बि आहिनि त शाह इनायत जो खेड़े सो खाए जो फ़लसफ़ो बि। सच त ही किताब ॼण सिंध जो तारीख़ी मुसविदो लॻे थो। इकरार हिन किताब में न सिर्फ़ मुंहिंजे दड़े जे माण्हुनि जी तारीख़ सहेड़ी आहे, बल्कि सिंध जे सदियुनि जे हुस्न खे कलमबंद कयो आहे, जंहिंमें ईंदड़ नस्ल पंहिंजे अबनि ॾाॾनि जी तहज़ीब, सकाफ़त, सखावत, महिमान नवाज़ी ऐं महानदारी जा ओलड़ा चङी तरह पसी सघंदा। इकरार जे किताब जो अगर तनक़ीदी जाइज़ो वठिजे त उन में कुछ शयूं क़ाबिल ज़िक्र आहिनि, जहिड़ो कुछ खाका वक़्त खां अॻु में आहिनि, छो त उन्हनि किरदारनि खे अञा घणी मुसाफ़त तय करणी आहे।
ऐं अञा उन्हनि खे पंहिंजो वारो वॼाइणो आहे। जॾहिं त किताब जा कुझु किरदार अहिड़ा बि आहिनि जेकी मामूली नज़र अचनि था ऐं उहे कंहिं बि तरह पंहिंजी ज़ात या किरदार जे हवाले सां एक्स्ट्रा ऑर्डिनरी नज़र नथा अचनि। अहिड़े क़िस्म जे सितही किरदारनि सां अहिड़े शाहकार किताब जो पेट न भरणु घुरिजे हा। किताब जा कुझु ख़ाका निहायत मुख़्तसर आहिनि, उन्हनि खे थोरो जामे अंदाज़ में लिखणु घुरिजे हा त अञा वधीक बहितर थिए हा। उन खां अलावा कुझु निहायत अहम किरदार इक़रार खां रहिजी विया आहिनि, जिन में अनवर पीरज़ादो, साईं नूरुल्लाह आगरो, साईं लाल बख्श पीरज़ादो ऐं अहिड़ा कुझु ॿिया अहम किरदार जिन खे हिन किताब में न रहाइणु घुरिजे हा। बाक़ी इक़रार जे नसर जे घाड़ी ते ऐं फनी लाड़नि जे हवाले सां त को नसर जो माहिर नक़ादी राय ॾेई सघे थो, मूं जहिड़े नंढड़े माण्हूअ जी कहिड़ी मजाल। जीअं तव्हां को वॾो लेखक या अदीब त आहियां कोन, इहो बि इक़रार जी मोहबत ऐं सोहबत जो समर आहे जो ॿ अखर अवां जॻह पढ़ण जी जसारत कई अथमि। शाल मोहबत जूं ही सिटूं क़बूल पवनि। दुआ आहे त शाल इक़रार सिंधी अदब जे मैदान में वधीक इज़तूं ऐं मञताऊं माणे ऐं अञा खोड़ सारा किताब लिखे। आख़िर में इक़रार खे उस्ताद बुखारीअ जे हिन शेर सां भेटा पेश करे ऐं इजाज़त वठंदुसि। उस्ताद बुखारी चए थो, जीअं ज़िंदगी तेज़ तकड़ी थी गुज़रे, जीअं ज़िंदगी तेज़ तकड़ी थी गुज़रे, ईअं तूं बि तकड़ो लिखी वठ, लिखी वठ। पुठियां पाण ई नक़ाद फेयर कंदा पिया।